अच्छा हिकिड़ो कमु कजां, कम से कम 5-6 जवान जेके साहब जी बंगले ते मोकिले छॾिजां। हा उन फैमिली अचे पई थी। ॿ मिंट छॾियो मूंखे, चलो मां साहब सां मिलंदुसि। छॾियो मूंखे। छॾियोसि। सर सर साफ़ ई जान मोहम्मद महर खे शहीद करे विधो अथनि सर। हा ॾाढो अफ़सोसनाक वाक़ियो आहे। चवनि था त उन जी का ज़ाती दुश्मनी। सर चवनि था ज़ाती दुश्मनी छा मतिलबु आहे? तव्हांजी इन्वेस्टिगेशन छा थी चए सर? न असां इन्वेस्टिगेट कयूं पिया था। त पोइ सर जेसि ताईं तव्हां इन्वेस्टिगेट न कयो आहे त पोइ तव्हां इहे कमेंट्स पास कीअं था कयो? ॾिसो असां सर तव्हां CSS ऑफिसर आहियो, तव्हांजे वाता ईअं ठहे कोन थो त ईअं तव्हां चई ॾियो त चवनि था। तव्हां पंहिंजी रिपोर्ट पेश कयो सर। असां उते मौजूदु हुयासीं त उन जा जेके रिलेटिव्स हुया उहे ॿुधाइनि पिया त कुझु माण्हुनि जी दुश्मनी हुई। सर जान मोहम्मद महर जी दुश्मनी अख़बारुनि जे करे हुई, ख़बरुनि जे करे हुई, रिपोर्टिंग जे करे हुई। जान मोहम्मद महर जी दुश्मनी हुनजी सहाबत जे करे आहे, सिंध दोस्ती जे करे आहे। ॿी ज़ाती का बि दुश्मनी न आहे जान मोहम्मद महर जी सर। मां तव्हांखे यकीन थो ॾियारां त इंशाअल्लाह ॾिसिजो तमामु जल्द कातिल गिरफ़्तार सर थींदा। कातिल त इहे ठुड़काऊ गिरफ़्तार थींदा, पर सर जान मोहम्मद महर त न ईंदो, अजमल सावंत त न ईंदो। अलाए केतिरा सिंध जा उहे शऊर वारा माण्हू मरी विया सर, बेगुनाह जिन खे मारियो वियो आहे। इहे ठुड़काऊ कातिल गिरफ़्तार थींदा आहिनि, वरी इन्हनि खे सहूलियत मिलंदी, इहे आज़ादु थी वेंदा। पर जेको इन्हनि खे माराए थो उन्हनि खे तव्हां छो नथा ॿधो सर? उहे हथ छो नथा कटियो? छो हिते ईअं लाक़ानूनियत आहे? छो नाइंसाफ़ी आहे सर हिते? ॿाहिरि मुल्क में कोई बि माण्हू कंहिंखे चमाट हणणु नथो सघे सर, छो त हुनखे ख़बर आहे हुनजी ॿांह कपिजी वेंदी बेगुनाह कंहिंखे जेकॾहिं कोई चमाट हणंदो। असां हिते हिक ॿिए खे पाण मारियूं था सर, पुलिस जो को ख़ौफ़ कोन्हे को। असां कोर्टनि में वञूं था, असांखे रुॻो हाज़िरियूं मिलनि थियूं। फाइनली माण्हू बेज़ार थी करे कंहिं चङे मथे वटि फ़ैसिलो थो रखाए, यानी कि कोर्ट मां बि कुझु न मिले, थाणे मां बि कुझु न मिले त पोइ बाक़ी सर फ़ाइदो कहिड़ो आहे सर? सर असां तव्हांखे हेॾियूं महांगायूं बर्दाश्त करे पंहिंजे मथे ते, पंहिंजे सिर ते, पंहिंजी जान ते असां टैक्सिस पे करे असां तव्हांखे अफोर्ड कयूं वेठा आहियूं। न SSP असांजे कम जो आहे, न SHO असांजे कम जो आहे, न कोर्टूं असांजे कम जो आहिनि। त पोइ सर तव्हांजे वेहण जो फ़ाइदो कहिड़ो आहे? असां कोशिशि त कयूं पिया था न, बसि कोशिशि करणु ॾियो। तमामु जल्द कातिल गिरफ़्तार थींदा। मूं तव्हांखे पहिरीं बि यकीन ॾियारी आहे। ख़ौफ़ छो कोन आहे सर माण्हुनि खे? तव्हांजो ख़ौफ़ छो न आहे सर? छाजे करे माण्हू तव्हां खां नथा डिॼनि? सिर्फ़ु पंहिंजाइप हले थी बसि, ॿियो कुझु बि न। हिते जेको बि ॾाढो आहे सो गाबो आहे, बाक़ी ग़रीब ते हर को। मां जेकॾहिं हींअर मां ॿाहिरि कंहिं माण्हू खे मारियां त इहे ई तव्हांजा पुलिस वारा मूंखे ईअं ॿधंदा, ईअं कोर्ट में पेश कंदा। मुंहिंजे लाइ सभु कानून तव्हांजा सभु जेके बि लवाज़मात आहिनि पूरा थींदा। ॾिसो पुलिस ऑन ग्राउंड आहे, पुलिस जो सिपाही आहे। असां को जिनात त न आहियूं जो असांखे पहिरीं ख़बर पइजी त को कातिल अचे थो ऐं कंहिंखे क़त्ल करे हलियो थो वञे। त सर तव्हां जेकॾहिं कंहिंखे पकड़ो था त पंत के अंजाम ते छो नथा पहुचायो? इन जे करे त ख़ौफ़ कोन्हे कोन सर तव्हांजो? दहशत छो कोन्हे का सर तव्हांजी? स्टॉप इट। रोज़ाना मां सवेर खां वठी तव्हांजे हिन जज़्बात ऐं तव्हांजे इन रवैये खे मां बर्दाश्त कयां पियो थो। त सर मुंहिंजो बि इनफ अंदरि थो सड़े सर, अंदरि थो सड़े। मूंखे पाण सुठो कोन थो लॻे त मां पंहिंजे SSP सां ईअं ॻाल्हायां सर। पर असां काॾे वञूं, कंहिंसां ॻाल्हायूं, कंहिंखे दाह ॾियूं सर? असां दाह कंहिंखे ॾियूं? असां केरु असांजो वाली वारिस आहे? Now, what do you want? I don't want anything, sir. I want only justice, only peace, only our rights. If you have, then give us. If you don't have, then why are you wasting our time? Leave your chair, go back to your home. ॻाल्हायो पंहिंजे साहब सां ॻाल्हायो सर, ॻाल्हायो पंहिंजे साहब सां, ॿुधायोसि। हा 4-5 माण्हू तव्हांजी साहब जी फैमिली ते अचे न, प्रोटोकॉल ॾियो। तव्हां सिर्फ़ु पंहिंजी रुॻो पोस्टिंग बचाइजो, माण्हू न बचाइजो सर। पोस्टिंग बचायो बसि। वेठा ॻाल्हायो साहब सां।